बोलदार वॾा भरसां ॻोठ तिले बेहण जे रहवासी असदुल्ला बेहण, अल्ताफ़ हसन बेहण, महबूब बेहण समेत बेहण बिरादरी जे माण्हुनि बोलदार वॾा पुलिस खिलाफ़ प्रेस क्लब बोलदार वॾा अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे न ठहण उस में धरणो हयो। उन मौक़े ते मीडिया आड़ो दाहींदे इल्ज़ाम हयो त ईद खां हिकु ॾींहुं अॻु असांजी औरतुनि खे असांजे बिरादरी जे बाअसर माण्हुनि असांजी औरतुनि सां बद इख़लाक़ी करण सां गॾु औरतुनि खे खमण जी कोशिश कई, जंहिं ते औरतुनि ऐं ॿारनि दाहियूं कयूं त पाड़े वारा गॾिजी विया ऐं असां बि पहुतासीं त जवाबदारनि असां मथां लठियुनि कुआड़ियुनि सरोटनि पथरनि ऐं लोही शीखनि सां हमिलो करे असांखे रदोरद करे फ़रार थी विया। हुननि चयो त असां बोलदार वॾा थाणे ते पहुची 6 जवाबदारनि मथां FIR दाख़िल कराई आहे। 3 ॾींहं गुज़रण बावजूदि बोलदार वॾा पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस 62 जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। जवाबदार असांखे केस तां हथ खणण ऐं ॻोठ मां लॾे वञण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। IG सिंध DG सखर SSP खैरपुर खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांजी औरतुनि सां बद इख़लाक़ी कंदड़ जवाबदारनि खे गिरफ्तार करे इंसाफ मुहैया कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।